सखर में लोड शेडिंग जो आज़ाद। सिंध के 3 नंबर शहर सखर में सखरवासी सिलेंडर भराइण ते मजबूर। अचो त ॾिसूं था अब्दुल कादिर सूमरे जी ही रिपोर्ट। मौसम सरमा ईंदे ही सिंध के 3 नंबर शहर सखर शहर में गैस की लोड शेडिंग जो आज़ाद तमाम घणो वधी वियो आहे। असां सां गॾु मौजूद पाकिस्तान गरीब अवाम पार्टी जो ज़िलई उहदेदार वकार अहमद सूमरो ऐं शहीद दोदो सूमरो वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन सखर जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी गॾु आहे। असां साईं खां पुछूं था, जी वकार साहब, तव्हां गैस जे लोड शेडिंग जे इन मेन इशू खे कीअं था ॾिसो? बिल्कुलु मौसम सरमा ईंदे ही गैस गायब थी वियो आहे। सखर सिंध जो 3 नंबर वॾो शहर आहे, पर जीअं मौसम सरमा आयो आहे गैस सखर में आई न। 24 कलाकनि में जेको आहे त 6 कलाक गैस हले थो ऐं 14 कलाक हुन जी गैस जी लोड शेडिंग कई थी वञे। जॾहिं गैस अचे थो त हुन में प्रेशर ई न आहे। उन प्रेशर न हुजण जे करे जेको आहे त सखर जो जेको मज़दूर तबिको आहे, विचोलो तबिको आहे, उहो परेशानी में मुब्तला आहे। हाणे बि तव्हां ॾिसी था सघो, हितां जा सखर जा रवासी पंहिंजा सिलेंडरनि ते गैस जेको आहे त माना भरे करे सिलेंडर भराए करे गुज़ारो कनि था, पर चूंडियल नुमाइंदनि समेत कंहिंखे बि कन ते का जूअ वारनि ते का जूअ बि नथी चुरे। असां आला मुक़ाम खां इहो मुतालबो कयूं था त गैस जो जेको प्रेशर जी कमी आहे, लोड शेडिंग जो आज़ार आहे, उन ते जेको आहे त नज़रसानी कनि ऐं अवाम खे रिलीफ फराहम कनि। मुंहिंजी सिंध ज़िले सखर जो ब्यूरो चीफ अब्दुल कादिर सूमरे सां गॾु कैमरामैन फाइक अली